अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे क्वेश्चन नंबर 3 आहे तव्हांजे किताब मंझो, जंहिंमें ॿिनि क़िस्मनि जी करंसी ॾिनल आहे। चवनि था त कमाल जेको अमेरिका घुमणु वियो आहे उन वटि हिकु त रुपीज़ जी सूरत में 38,400 रुपया ऐं 4,000 युआन अथसि, यानी ॿिनि क़िस्मनि जी करंसी खणी वियो आहे। इन्हनि सभिनि खे बदिलाइणो आहे कंहिंमें, डॉलर में। हे त असां डायरेक्ट डॉलर में कन्वर्ट करे सघूं था, छो जो असांखे रेट ॾिनल आहे। रेट असांखे छा ॾिनल आहे? रेट ॾिनल आहे 103 रुपया 4 पैसा या 40 पैसा पर डॉलर। हे डॉलर यानी कि हिकिड़ो हूंदो त हेॾो 103 रुपया 40 पैसा थी वेंदा। ऐं ॿिए पासे ॾो युआन जो असांखे रेट छा ॾिनल आहे? युआन जो रेट ॾिनल आहे 16.25 रुपीज़ पर युआन। हाणे हे रेट ॾिनल आहे। हाणे ॾिसो, हे रुपीज़ में न, यानी नंढी करंसी आहे, इनखे वॾी करंसी में बदिलाइणो आहे। स्ट्रॉन्ग करंसी में, मज़बूत करंसी में त असांखे वंड करणी पवंदी। सभिनि खां पहिरियों 38,400 हिनखे डिवाइड कंदासीं। जेको हे रेट आहे घणो आहे? 103 रुपया 40 पैसा, ठीकु आहे, 103.4। हाणे इन सां जॾहिं असां वंड कंदासीं त इहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांखे ईअं करण में वॾो टाइम लॻी वेंदो। सो असां कैलकुलेटर जी हेल्प वठंदासीं। 38,400 डिवाइडेड बाय 103.4 ठीकु आहे। हाणे ॾिसो, असांजो जवाबु आयो आहे 371.23। जेकॾहिं 5 खां मथे हुजे हा न, 2.6 हुजे हा त असां हेॾे 372 करे छॾियो आहे। राउंड ऑफ करण जो तरीक़ो इहो आहे। 2 खां पोइ तव्हां ॾिसी सघो था पियो हले थो नॉन टर्मिनेटिंग आहे, इन करे असां 2 हेॾो वारो 371 ई खणंदासीं। चवंदासीं 38,400 रुपया चङो मुड़ुसि थी करे खणी वियो, पर उते सिर्फ़ु घणा मिलियसि? 371 डॉलर मिलियसि, ठीकु आहे। हाणे हे त कन्वर्ट थी आहे, पर जेको असांखे हाणे युआन मां कन्वर्ट करिणो आहे उन जे लाइ असांखे रेट न आहे मिलियल। युआन टू डॉलर असांखे रेट न आहे मिलियल। सो असांखे छा करिणो पवंदो? पहिरियों हिनखे हिन में कन्वर्ट करिणो पवंदो, यानी कि रुपीज़ में। उन खां पोइ रुपीज़ जेके हूंदा उन्हनि खे डॉलर में कन्वर्ट करिणो पवंदो। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो, ॾिसो युआन मज़बूत आहे या रुपीज़? ज़ाहिरी ॻाल्हि आहे युआन हिन खां वधीक आहे, यानी 16 रुपयनि जे बराबरि हिकिड़ो युआन आहे। हाणे हिते छा थो थिए? नंढी वॾी करंसी खे नंढी में बदिलायूं था, त हाणे हिते ज़रबत थींदी। सम्झ में अचेव थी ॻाल्हि? करंसी वॾी आहे न, मज़बूत आहे, यानी 4,000 युआन आहिनि। त असांखे ख़बर आहे त पाकिस्तानी इहे जेके आहिनि घणा मथे बीहंदा, यानी ईअं सम्झो तक़रीबन लख जे लॻभॻि बीहंदा या हिते किथे बीहंदा। सो असां छा कंदासीं? 4,000 मल्टीप्लाइड बाय जेको हे रेट आहे 16.25। छो? वॾी करंसी में नंढी करंसी में मटिजे थो। नंढी करंसी में पैसा घणा थी वेंदा, ठीकु आहे। अगेन असां कैलकुलेटर जो सहारो वठंदासीं। हे त हूअं तव्हां डायरेक्ट बि करे सघो था पिया। 3 0 साइड करे छॾंदो, 4 ज़रबिया 1625 कंदो। अचो करे ॾिसूं था भला, ठीकु आहे। टाइम बचाइण जे लाइ तव्हां कैलकुलेटर करे सघो था पिया। हीअं ज़रब करे जेको जवाबु अचे उनजे पोइ 3 0 ॾींदो ऐं पोइ वरी 2 खां पोइ 2 अंग आहिनि त 2 खां पोइ 2 अंग ॾेई छॾंदो, ठीकु आहे। असां शॉर्टकट हणण जे लाइ असां डायरेक्ट कयूं था पिया। छा था कयूं? 4,000 मल्टीप्लाइड बाय 16.25 16.25 त असां जवाबु अची वञे थो 65,000, ठीकु आहे। हाणे इहे थी वेंदा रुपीज़। माना असां 4,000 खे रुपीज़ में कन्वर्ट कयोसीं। इहो छाजे करे डॉलर में डायरेक्ट छो न कन्वर्ट कयोसीं? छो जो असांखे डॉलर टू या युआन टू डॉलर रेट असांखे न आहे मिलियल। इन करे असां हिनखे पहिरियों रुपीज़ में कन्वर्ट कयोसीं। हाणे असां हिते चई सघूं था पिया हिते रुपीज़ न आहे, युआन न आहिनि, बल्कि रुपीज़ आहिनि। घणा? 65,000 रुपीज़। हाणे 65,000 रुपीज़ आहे, यानी नंढी करंसी आहे, उनखे डॉलर में मटाइणो आहे त अगेन असांखे वंड करणी पवंदी। 65,000 डिवाइडेड बाय घणनि सां कंदासीं? जेको हे रेट आहे 103.4, ठीकु आहे। अगेन कैलकुलेटर जो सहारो वठूं था। 65,000 डिवाइडेड बाय 103.4 त असांजो ॾिसो 628। 2 खां पोइ 6 आहे, इन जो मतिलबु आहे जेको अॻियूं जेको आहे डॉलर आहे उहो अध खां वधीक आहे। इन करे असां राउंड ऑफ करे हिनखे 629 लिखंदासीं, ठीकु आहे। 629 डॉलर। हाणे असां छा कंदासीं? टोटल डॉलर 371 डॉलर जेके असां रुपीज़ वारा, यानी हे घणा बीठा? 371 डॉलर ऐं हे घणा बीठा असांजा? 629 डॉलर। हाणे असां ॿई जोड़ कंदासीं, ठीकु आहे। इहे जोड़ असां कैलकुलेटर जे बग़ैर करे सघूं था पिया। 371 ऐं 629, ठीकु आहे। 1 ऐं 2 10, 1 ऐं 9 10, हिकु मथे वियो। 7 ऐं 2 9, हिकु 10, हिकु 0 हिते हिकु मथे वियो। 6 ऐं 3 9, हिकु 10। हे असांजो थी वियो $1,000। हे असां वटि आंसर आहे, ठीकु आहे। हाणे इहो हुयो तरीक़ेकार चेंज करण जो। ऐं तव्हां पहिरियों रुपीज़ मां डॉलर में कन्वर्ट कयो। हाणे जेके युआन हुया उहे डायरेक्ट न पिया थी सघनि, छो जो हिन ॿिन्हिनि जो रेट ख़बर न हुयो। असां हुनखे पहिरियों रुपीज़ में चेंज कयोसीं। इहे ॾिसी सघो था पिया त 4,000 युआन 65,000 रुपीज़ जे बराबरि थी आहे। पोइ वरी रुपीज़ मां वापसि डॉलर में कन्वर्ट कयोसीं त 629 डॉलर थी विया। हाणे असां हिन ॿिनि खे जोड़ कयोसीं त असांजा 1,000 डॉलर थी विया, यानी कि जेको कमाल हुयो जॾहिं उहो वेंदो 38,400 रुपया बि जमा कराईंदो ऐं 4,000 युआन जमा कराईंदो त हुनखे टोटल $1,000 मिली वेंदा। थैंक यू सो मच।